साईं हमीदुल्लाह इकबाल साहब, साईं लियाकत अली फासकली साहब, असांजो मुंहिंजो प्यारो भाउ नूरुल्लाह सतू साहब, असांजो ज़िले जो अरमान सरवान साईं नबी मकोर साहब, ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा सभई मुहसिन ऐं साम्हूं वेठल अदीब शाइर कलमकार सभिनी खे अस्सलाम वालेकुम। या अली अलैहिस्सलाम मदद खत मौजूद ये सिंध ये लतीफ़ की सोनी बोली इन सजल की नगरी खैरपुर खैर वाली धरती मजन की मिठास सां भरपूर पंहिंजे मिठी मिठी मां केतिरा ई अनुभव मिठा इंसान पैदा कया आहिनि जिन पंहिंजे भीतर सता इल्म जो लाटू रोशन करे इल्म ताईं हर हिक जी पहुच आसान बणाइण जी जुस्तजू कई आहे। उन सां गॾु समाजी भलाई इंसानियत जे आईंदनि इलाहनि खे घटाइण में पंहिंजो सरगर्म किरदारु अदा कयो आहे। हर हिकु इंसान जी ख़िदमत जो जज़्बो जीअ में सांडे धरती ते मोहबतुनि जा मेला मचाए प्यार पाबो प्रीत सिक सुकून सुजागी ऐं अंदर खे उजरो करण लाइ पंहिंजे अंदाज़ में प्रचार कंदा रहिया आहिनि। अहिड़नि अज़ीम इंसाननि में मरहूम उस्ताद मोहम्मद रफ़ीक चन्ना ऐं उस्ताद अली मदद कुंभर सारे फ़हरिस्त आहिनि। मां हीउ लफ़्ज़ मुकमल साईं मोहम्मद रफ़ीक चन्ना लाइ लिखी रहियो पर हिते मुंहिंजे ज़मीर ऐं कलम मूंखे मजबूर कयो त मां पंहिंजे मुहसिन प्यारे साथी ताज़ो विछड़ी वियल साईं अली मदद कुंभर जो नालो ज़रूरु लिखां। संदसि स्टेज जो शहंशाह चई सघे। मां जॾहिं दोस्तनि खां जिते ॿुधो त साईं जे विसाल जी मूंखे तारीख़ जी ख़बर न हुई पई हो हिकिड़ो मां ईअं चवां त जनवरी में आया ऐं जनवरी में बि आया त संदसि थधिड़ा इंसान थधि में आया और थधि में ही विया आहिनि त मां ईअं ई चवंदुसि साईं मोहम्मद रफ़ी भाउ ज़हीर सां कचहरी कंदे हिकिड़ा लफ़्ज़ मां ॿुधा। भाउ चए थो साईं ख़ुशि मज़ाक कचहरियुनि में भोग मज़ाक करे दोस्ती के धागे के पियो मज़बूत बनाईंदा हुआ। सदाई मुस्कुराहट मुंहं ते सजाए रहंदी हुई। पाण जॾहिं सिंधी टोपी पाए निकिरंदो हो त सूंहं जा सभई सैकड़ा सख़्त नज़र ईंदा हुआ। पेशे सां सचाई उन में रची रेटा थिया हुया। जीअं लतीफ़ साईं चयो आहे त रची जे रेटा थिया की न उबारी ॾिनो थुंब न खाए तिनखे तोड़ी धोबी हो हालाई हो त लालाई न लही। खैरपुर जे उस्ताद शाइर हामी शामिल हिन सिकुन वांगुरु त काइनात में कंहिंसां बि फ़र्क़ु नथा रखूं। मज़हब असांजो आहे मोहबत ख़ुदा जो आहे। उस्ताद मोहम्मद रफ़ी में उहे सभु खूबियूं मौजूदु हुयूं जेके हिक सुठे उस्ताद में मौजूदु हुजणु खपनि। आदत उसूल अज़मत इज़्ज़त इज़हार इकराम मज़हबी रवादारी इल्म हिल्म ख़ुदूस उसूल अक़ीदत न्याज़ निवड़त मुहब्बत शफ़क़त तरतीब तरबियत तहरीर ऐं तक़रीर मतिलब त सभिनी ख़ूबुनि सां टिमटार हुया। इहे लफ़्ज़ मां ज़रूरु चवंदुसि त हा प्यार वॾी शइ आहे, दिलदार वॾी शइ आहे, माण्हू त मिटी वेंदो आहे पर किरदार वॾी शइ आहे। तव्हांखे विसारणु औखो हूंदो, तोखे विसारणु औखो हूंदो, पंहिंजो पाण सां जुड़ो हूंदो, तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं। तूं नूर न मरणो आहीं। तुंहिंजी सता हयात किरदार ऐं कारनामनि ते मूं समेत फोरम जे सभिनी दोस्तनि ख़ैर ख़्वाहनि शागिर्दनि खे साह जे आख़िरी सॻे ताईं फ़ख़्रु रहंदो। जीअं लतीफ़ साईं चयो त सुरमो सुफ़ेदी जो जॾहिं पातो जिन तॾहिं ॾिठी तन अछाई आलमी। अॼु मां हिन फोरम ते हीउ लफ़्ज़ ज़रूरु चवंदुसि असां सभु उस्ताद पंहिंजे पेशे सां सचाई इंसानियत जी भलाई जी वाट ते हली अहिड़ा थियूं जो असां इंसाननि सां मोहबतूं एतिरियूं विरायूं जो हितां हलिया बि वञूं त भाउ ज़हीर जहिड़ा असांजे लाइ यादगिरियुनि जा अहिड़ा प्रोग्राम कनि। इहो तॾहिं थींदो जॾहिं असां शागिर्दनि जे इल्म पंध जी उञ ऐं कुझु करण जो उत्साह शऊर बुर्दबारी हिम्मत हौसले सां गॾु तइलीम जे उन तक़ाज़ाउनि खे अॼु जे तक़ाज़ाउनि खे साम्हूं रखी सरकार जे सहूलियतुनि जे अणहूंदी जे बावजूदि कमु करे ॾेखारियूं। न त हिन धरती जे बचनि जा गद्दार इंसानी आलमी ज़मीर जी अदालत में मुजरम थींदासीं। आख़िर में आउं मालिक करीम खां दुआगो आहियां त साईं मोहम्मद रफ़ीक जे कयल हक़ीक़ी कोरे खे पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। असां सभिनी खे सिरात मुस्तक़ीम ते मज़बूती सां हलण जी इनायत फरमाए। जॻह जोड़े जा दिलि में उहा गुफ़्तार पैदा कनि, रसाई जा
आसमाल ज़मीन जा अर्श वारनि खां मथे आहियूं अड़े इंसान तो इंसान जो किरदारु पैदा कयो। आख़िर में मां पंहिंजो शहर चवंदुसि त उस्ताद सभु अमर मिठड़ी तुंहिंजी ॿोली सॼी उमिरि उस्तादनि प्यार जी विराई डोली ख़ुदा कंदुमि सोली उमिरि सॼी साथ। महिरबानी।